नाज़िन कराची मां ख़बर अमां खे ॾियूं पिया त चकरागोट में ज़हरीलो शराब वापराइण सबबि पिथोरो वासी 2 ॼणा फोत थी विया आहिनि, 3 ॼणा बेहोश थी पिया आहिनि। नाज़िन फोतियन में सूफ़ी फ़कीर, आसिफ शीदी ऐं हिदायतुल्लाह महर शामिल आहिनि, जॾहिं त बेहोश थियलनि में सद्दाम ख़ासखेली, राजा ख़ासखेली ऐं अयाज़ जो इलाज हलंदड़ आहे। ज़हरीलो शराब वापराइण सबबि फोत थियल कराची में पोरिहे लाइ वियल हुआ। वारसनि खे इतला मिलण ते घरनि में कोहराम मचियल आहे। नाज़िन हिकु दफ़ो ॿीहर अव्हां खे अपडेट कंदा हलूं त कराची जे चकरागोठ में ज़हरीलो शराब वापराइण सबबि पिथोरो वासी 2 ॼणा फोत थी विया आहिनि, 3 ॼणा बेहोश थी पिया आहिनि। नाज़िन फोतियन में सूफ़ी फ़कीर, आसिफ शीदी ऐं हिदायतुल्लाह महर शामिल आहिनि, जॾहिं त बेहोश थियलनि में सद्दाम ख़ासखेली, राजा ख़ासखेली ऐं अयाज़ जो इलाज हलंदड़ आहे। ज़हरीलो शराब वापराइण सबबि फोत थियल कराची में पोरिहे लाइ वियल हुआ। वारसनि खे इतला मिलण ते घरनि में कोहराम मचियल आहे।